हिन सवाल में सी जी क़ीमत मालूम करणी आहे ऐं उन जो सॉल्यूशन खे ग्राफ तौर ठाहिणो आहे नंबर लाइन ते। सो पाण वटि सवाल आहे -5c नंढो आहे या बराबरि आहे 15 खां। पाण खे हिन सवाल में घुर्बल आहे सी। -5 जेको सी जो अददी सिरो आहे उनखे कंहिं न कंहिं तरीक़े सां हितां कटणो आहे। सो इहो कहिड़े तरीक़े सां कटिबो? -5 जो जेकॾहिं असां इनवर्स ॾिसूं मल्टीप्लिकेटिव इनवर्स त उहो थींदो 1/5 नेगेटिव में। सो जेकॾहिं उहो नंबर असां ॿिन्हिनि साइडनि ज़रब कयूं त असां वटि इहो कटिजी वेंदो। सो -1/5 खे पाण ज़रब कंदासीं -5c ऐं हिन तरफ़ बि 15 ज़रबिया -1/5। सो हाणे पाण खे ख़बर आहे त जॾहिं पाण इनइक्वलिटीज़ में नेगेटिव नंबर ज़रब कंदा आहियूं त जेकी साइन आहे इनइक्वलिटी जी उहा तब्दील थी वेंदी आहे। सो हिते जेकी साइन आहे लेस देन आर इक्वल टू उहा तब्दील थियणु घुरिजे कंहिंमें ग्रेटर देन आर इक्वल टू में। जेकॾहिं उहा ग्रेटर देन आर इक्वल टू हुजे हा त उहा लेस देन आर इक्वल टू में तब्दील थी हा। सो ही जेकी साइन आहे विच में इहा छा में तब्दील थी वेंदी? ग्रेटर देन आर इक्वल टू में। सो अचो त पाण हिन साइन खे तब्दील कयूं, इहा थी वई ग्रेटर देन आर इक्वल टू। ऐं अॻिते जेकॾहिं पाण हिन खे हल कयूं त 5 5 सां कटिजी वेंदो। हिते पाण वटि छा बचंदो? हिन जॻह ते पाण वटि बचंदो सी। सो सी ग्रेटर देन आर इक्वल टू ऐं जेकॾहिं पाण हिन खे ज़रब कयूं त 5 जो खोड़ो 15 ते 3 दफ़ा वेंदो ऐं प्लस इंटू माइनस माइनस यानी -3। सो सी जी क़ीमत या सी जो वैल्यू छा आहे? -3 खां वॾो आहे या उन जे बराबरि आहे। सो जेकॾहिं मां नंबर लाइन ते ड्रा करण जी कोशिशि कयां ऐं मां सम्झां त हिते 0 आहे ऐं ही -1 -2 ऐं ही -3 ऐं हिते 1 2 ऐं ॿिया के बि नंबर थी सघनि था अॻिते। सो सी असांजो स्टार्ट थिए थो -3 खां, छाकाणि त ॿुधाए थो त बराबरि आहे या पोइ वॾो आहे। सो सी -3 खां स्टार्ट थी पोइ सॼे पासे पाण नंबर लाइन ते केतिरो बि वञूं उहो सी जो वैल्यू हूंदो उहो इन इक्वलिटी जी जेकी असांखे अणबराबरी जी मसावत मिलियल आहे उनखे सेटिस्फाई कंदो। मिसाल तौर असां सी जो वैल्यू 0 खणी करे अणबराबरी वारी मसावत में सी जी जॻह ते रखूं त इहो थी वेंदो ॿुड़ी। छा ॿुड़ी नंढी न आहे 15 खां? जेकॾहिं ॿुड़ी नंढी आहे 15 खां त पोइ मसावत सेटिस्फाई थी वई। अहिड़े तरीक़े सां जेकॾहिं पाण इन्हनि नंबरनि मां हटी करे हिकिड़ो ॿियो नंबर यानी -4 अगरि रखूं सो -5 ज़रबिया -4 यानी माइनस इंटू माइनस प्लस थी वेंदो ऐं 5 चौक 20 20 पॉज़िटिव जो 15 पॉज़िटिव खां नंढो कीअं थी वेंदो? 20 त वॾो हूंदो न 15 खां। सो इन जे लाइ अगरि असां ॿियो को बि नंबर खणंदासीं त इन इक्वलिटी खे सेटिस्फाई न कंदो। सो जेके नंबर लाइन में नंबर अचनि था को बि खणंदासीं त उहो सेटिस्फाई कंदो।